जी नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे मुल्की मईशत जो ज़िक्र कंदासीं ख़ासि तौर ते IMF जूं जेके ॻाल्हियूं इस्लामाबाद में ॻाल्हियूं हलियूं उन खां पोइ हिन वक़्तु ऑनलाइन जेके हिन ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं IMF खे मंज़ूरी वठणी आहे। IMF मुख़्तलिफ़ शर्त रखिया आहिनि। ख़ासि तौर ते मिनी बजट जे हवाले सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं। इसाक डार साहब नाणे वारा वज़ीर आहिनि जिन ऐलान कयो आहे त जेका 170 अरब रुपयनि जे नवनि टैक्सनि वारी जेका मिनी बजट आहे उहा आंदी वेंदी। अॼु उन सिलसिले में हुन सदर ममलिकत डॉक्टर आरिफ अलवी सां मुलाक़ात बि कई आहे ऐं पार्लियामेंट जे बदिरां ऑर्डिनेंस वसीले मिनी बजट पेश करण जो जेको आहे सो ऐलान कयो वियो आहे। IMF नवां शर्त रखिया आहिनि। मुस्तक़िल टैक्स छा हूंदो, मुस्तक़िल टैक्स लागू करण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा, कहिड़ा नुक़सान थींदा, मिनी बजट अचण सां कहिड़ा नुक़सान थींदा, मुल्की मईशत हिन वक़्तु किथे बीठल आहे, सॼी सूरत हाल ते मजमूई तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इक़्तिसादी माहिर आहिनि मुश्ताक मीरानी साहब असांखे जॉइन कयो आहे। मीरानी साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी आहे वॾी महिरबानी। सर कीअं था ॾिसो, इसाक डार साहब जीअं आयो हो त चवे पियो त मां ॾाढो थोरे वक़्त में सभु शयूं कंट्रोल में करे वठंदुमि, मुल्की मईशत खे बहितर करे वठंदुमि, पर ईअं न थियो ऐं जंहिं ते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल बि तनक़ीद कई आहे ऐं त जेकॾहिं मूंखां खातो वरितो वियो त कंहिं मुआशी माहिर खे ॾिनो वञे हा या कंहिं मईशत जे माण्हू खे ॾिनो वञे हा त बहितर थिए हा। IMF जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, IMF नवां शर्त बि रखिया आहिनि। कीअं था ॾिसो, मिनी बजट जी बि ॻाल्हि कई वञे पई, पाण पोइ मुस्तक़िल टैक्स ते बि ॻाल्हाईंदासीं, पर मिनी बजट छा हूंदी, मिनी बजट आणण सां या हुकूमत खे मिनी बजट आणण जी कहिड़ी ज़रूरत पवंदी आहे ऐं मिनी बजट में 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स शामिल करण जो बि ऐलान कयो वियो आहे। कीअं था ॾिसो मिनी बजट वारे मामले खे? हा, महिरबानी आहे। तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे, तव्हां त तमामु घणा प्रोग्राम हिन ते रखिया आहिनि। ॿियनि मीडिया, सोशल मीडिया ते आहे त भई पाकिस्तान वटि नाणे जो ज़ख़ीरो कोन्हे को इन टर्म्स ऑफ डॉलर्स, ऐं ॿिया जेके बि डोनर्स आहिनि, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलप बैंक, चाइना, सऊदी अरब, UN, उन्हनि इहो चयो आहे त पहिरीं तव्हां IMF जा शर्त क़बूल कयो त पोइ असां तव्हांखे लोन ॾींदासीं। सही। ऐं जे ज़ाहिर आहे त जेकॾहिं लोन नथा ॾियनि त पाकिस्तान डिफॉल्ट थो थिए। डिफॉल्ट जी जेका क़ीमत आहे उहो माण्हू तसवर बि नथो करे सघे। हैविंग सेड दैट, हाणे हुननि सभु शर्त क़बूल कया आहिनि त भई असांखे बिजली सेप्टेंबर ताईं 12 रुपया वधायो, जेको पेट्रोल आहे उहो 50 रुपया पर लीटर वधाइणो आहे, गैस खे 150 दफ़ा जेको आहे सो वधाइणो आहे। इहो सॼो कुझु तव्हां ॿुधाईंदा रहंदा आहियो, जेको तव्हां सभिनी खे ख़बर आहे, जेके दोस्त ॾिसनि था पिया। ठीकु आहे। हाणे आहे टैक्स। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं टैक्स में घटि वधि थींदी आहे त पोइ उहा पार्लियामेंट खां इजाज़त वठणी पवंदी आहे ऐं जॾहिं ज़रूरत पए त पोइ मिनी बजट अची वेंदी आहे ऐं उन खां पोइ पार्लियामेंट उनखे एप्रूव कंदी आहे, माना नेशनल असेंबली। पर हिते छाकाणि त उन्हनि खे ख़तरो आहे त कंहिं बि तरीक़े सां नेशनल असेंबली में बहस थींदो, तनक़ीद थींदी, तंहिंजे करे बहितर इहो आहे त असां ऑर्डिनेंस जे ज़रिए आणूं ऐं इहो जेको आहे सो हुन जेको फॉरेन फाइनेंस मिनिस्टर आहे उन सदर पाकिस्तान सां उन मुलाक़ात कई आहे। छा थो थिए, कीअं थो थिए, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो। जेके दोस्त ॿुधनि था, ॾिसनि था पिया, IMF चयो आहे त हुननि जा तमामु घणनि शर्तनि खे वाइदे ख़िलाफ़ी कई आहे, तमामु घणे, सो हू तंग आहिनि। चवंदा त भई पहिरियों असांखे अमल करे ॾेखारियो, पोइ असां तव्हांखे पैसा रिलीज़ कंदासीं। इन जे लाइ ही 15 सुभाणे खां पहिरियों जेको आहे सो इहो टैक्स बि हणंदा ऐं जेके नोटिफिकेशन कढंदा, जेके गैस जेके यूटिलिटी जा जेके प्राइसिस आहिनि उहे। तंहिंजे करे ही इन सिलसिले में इहो वर्चुअल आहे ऐं चवनि था त जेकॾहिं अॼु या सुभाणे इहो कंप्लीट न थींदो त जेको आहे IMF हिननि खे पैसा न ॾींदो, जेको पाकिस्तान अफोर्ड बि नथो करे सघे। सो ही जेके बि डेवलपमेंट थियनि थियूं उहो इन रुख में पियूं थियनि। सही। अच्छा मीरान साहब, मुस्तक़िल टैक्स वारो टर्म यूज़ थिए थो त मुस्तक़िल टैक्स लॻाइण जी जेका शर्त आहे उहा IMF रखियो आहे त मुस्तक़िल टैक्स लॻायो वञे ऐं हिकु दफ़ो वारो जेको टैक्स आहे उहो न लॻायो वञे। त मुस्तक़िल टैक्स लॻाइण सां कहिड़ो नुक़सानु थींदो, कहिड़ो फ़ाइदो थींदो? हाणे मूंखे ख़बर न आहे त इंग्लिश में एग्ज़ैक्टली वर्ड कहिड़ो थो यूज़ कनि जो मां तव्हांखे ॿुधायां। उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु इहा आहे त भई पाकिस्तान जेका फिस्कल डेफिसिट आहे, जेको मिसाल जे तौरु जॾहिं बजट ठहंदी आहे त
कर्ज़ जी वापसीअ खे छॾे करे बाक़ी चवनि था त जेतिरो तव्हां कमायो था ओतिरो ख़र्च कयो। इन खे चवनि था प्राइमरी डेफिसिट। जेकॾहिं आमदनी घटि आहे ख़र्च वधीक आहे, उन में जेको डिफरेंस आहे उनखे प्राइमरी डेफिसिट था कनि। त हुननि जी पूरी कोशिशि इहा आहे त भई तव्हां जेको बि टैक्स जो निज़ाम कयो उन में इहो प्राइमरी डेफिसिट न हुजे, सवाइ जेको लोन ते जेको तव्हां ॾियो था पिया, इंट्रेस्ट था ॾियो, ॿियो था ॾियो। तंहिंजे करे मूंखे ख़बर न आहे हुननि जो अच्छा मे बी हाणे मिसाल तौरु हू चवंदा हुजनि, जेको मां महसूसु कयां थो, त भई वन टाइम तव्हां टैक्स हणो, 6 महीननि लाइ टैक्स हणो, साल लाइ हणो, 1 साल लाइ। हू चवंदा न, उहा जेका टैक्स मुस्तक़िल लॻायो, उनजा डिटेल अञा ताईं ख़बर न आहे पर त कहिड़े कहिड़े क़िस्म ते, कहिड़े आइटम ते जेका उहा थींदी। पर यकीनन इहो आहे त ऑलमोस्ट हर शइ ते उहो टैक्स लॻाईंदा। इहा बि तव्हांखे ख़बर आहे त जेका जनरल सेल्स टैक्स 17 मां 18% था कनि ऐं उन में वधीक उन्हनि खे आइटम्स ईंदा। तंहिंजे करे जेसि ताईं डिटेल में सभु शयूं गवर्नमेंट जे तरफ़ां ज़ाहिर नथियूं थियनि त असां तव्हां थोरो अंदाज़ो लॻाए सघूं था। अंदाज़ो इहो आहे त सख़्तु ज़रूरत आहे पाकिस्तान खे इन्हनि जी लोन जी। IMF ॾींदी त बाक़ी ॿिया बि डोनर उन्हनि खे लोन ॾींदा, तॾहिं ई मुल्क जेको आहे सो डिफॉल्ट खां बची सघंदो। सही। अच्छा मीरान साहब, तव्हां हिन वक़्तु कीअं था ॾिसो, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई, असां वटि जेके ज़ख़ीरा आहिनि नाणे जा उहे न हुजण जे बराबरि आहिनि ऐं असां डिफॉल्ट जे वेझो आहियूं या उन तरफ़ जेके हिन से वञी सघूं था। सूरत हाल कुझु अहिड़ी आहे। ॾिसो पिया त आम माण्हू वीचारो परेशान आहे, मानी गभे जे लाइ परेशान आहे, बुनियादी शयुनि जे लाइ परेशान आहे। त हाणे इन सूरत हाल में जेकॾहिं वधीक टैक्स लॻाया वेंदा त जेको पीड़जल या जेको हिन वक़्तु पीसजे पियो आवाम, त उहो त वेतर वीचारो धिकिजी वेंदो। आमदनी आहे कोन पघारुनि में, या ख़ासि तौर ते पघारदार तबिको जेको आहे त उन्हनि जूं पघारुनि में इज़ाफ़ो कोन पियो थिए ऐं त सूरत हाल त ॾाढी गंभीर थी वेंदी। मीरान साहब, पोइ उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिबो? इहो माण्हुनि सां को तालुक़ु कोन्हे को जी। इहे मिसाल 8 महीना PDM जे हुकूमत हिते थिया आहिनि त पोइ कॾहिं था बयान कढनि त साईं असांखे रुॻो 1.5 महीने खां पोइ इक़्तिदार मिलियो आहे, भई बाक़ी कहिड़ो हुयो जनरल बाजवा जे हवाले सां था चवनि। हिकिड़ो त ही हुकुमरान सां न कूड़ था ॻाल्हाइनि, सही ॻाल्हि कोन था कनि। ॿियो हिननि जी दिलचस्पी कोन्हे को, इहो ज़हन में रखो। इक़्तिसादी सूरत लाइ पहिरीं शइ इहा हूंदी आहे त मुल्क में अमन अमान हुजे। तव्हां ॾिसो त सिंध में सखर हुजे, घोटकी हुजे, कंदरकोट हुजे ऐं या का फाटा में जेको आहे सो उते अमन अमान सही न आहे, टेररिस्ट आहे। हिननि जे जेको बि हिन वक़्तु जंहिं अशराफ आहे जेको हुकुमरान आहिनि उन में ग़रीब माण्हू मिडिल क्लास लिस्ट में कोन। उन्हनि जो सिर्फ़ु कमु इहो आहे त असांजे इक़्तिदार हुजे, उन खां पोइ असां टैक्सिस ॻाल्हायूं, बाक़ी हुननि जो को वास्तो कोन्हे को। तंहिंजे करे हुननि जे राडार ते हुननि जे बुक्स में आम माण्हू आहे ई कोन। सही। मीरान साहब, बिल्कुलु सही था चओ। इन ॻाल्हि सां मां बि तव्हांजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदुसि। पर मीरान साहब, जॾहिं हुकूमतुनि ऐं सियासी धुरियुनि जे दिलचस्पी ते आवाम न हुजे, मुआशी सूरत हाल एॾी गंभीर हुजे ऐं मतिलबु हर पासे नफ़ेखोरीअ जो औज हुजे, पोइ इन क़िस्म जी सूरत हाल में कीअं सर्वाइव करे सघिबो ऐं क़ौमी मुफ़ाद, मुल्की मुफ़ाद, मुल्की सालमियत मामला कीअं इहे जेके हिन से डिफेंड करे सघिबा? कोन थींदा ईअं त माना सॉफ्ट फ्रेंच रेवोल्यूशन जे तरफ़ पाकिस्तान वञे थो। उहो वायलेंट फ्रेंच रेवोल्यूशन कोन हूंदो पर सॉफ्ट आहे। माण्हू रस्तनि ते ईंदा, मुज़ाहिरा कंदा, हर तबिको कंहिं न कंहिं हवाले सां मीडिया में ईंदो, किथे न किथे हू बुख हड़ताल कंदा ऐं हड़तालूं कंदा, पोइ इहो ई सिलसिलो शुरू थींदो। सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा मीरान साहब, तव्हांखे कीअं उमेदु नज़र अचे पई जेकॾहिं IMF असांखे कर्ज़ु ॾिए थो ऐं उनखां पोइ सूरत हाल कीअं हूंदी, या बसि वरी जॾहिं कर्ज़ु मिलंदो त वरी असां को न को पॉलिटिकल फ़ाइदो वठण जे लाइ को अहिड़ो फ़ैसिलो कंदासीं जंहिंसां वरी IMF बि नाराज़ थींदो ऐं उहे जेके शर्त जिन ते पहिरियां ई असां अमल न करे चुका आहियूं त उहो ॿीहर उहा शइ जेका आहे सा रिपीट थींदी? ज़ाहिरी आहे त हिकिड़ो त वायोलेशन कंदा IMF जे कंडीशन ते, ऐं सेकेंड इहो आहे त ही बसि बिज़नेस एज़ यूजुअल अंग्रेज़ी में चवंदा आहिनि न, हू पंहिंजी अयाशियुनि में हुकूमत जे हवाले सां इक़्तिदार में हूंदा ऐं बाक़ी अवाम वीचारो रस्तनि ते हूंदो। ऐं जेको हिन वक़्तु क्राप आहे न सियासतदाननि जो, कंहिं बि पार्टीअ में उन में थूम ई कोन्हे का, त को माण्हुनि लाइ सोचनि पॉलिसी ठाहे। हिन में थूम सिंधीअ में ॾाढो सुहिणो वर्ड आहे, थूम ई कोन्हे। माना
न को उन्हनि जो अकुलु एतिरो आहे, न को उन्हनि जो ज़हन आहे, न को उन्हनि जी दिलचस्पी आहे, न को मक़सदु आहे त माण्हुनि जी ख़िदमत कयो, पंहिंजे इक़्तिदार खां लॻा पिया आहिनि। सही, बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी मुश्ताक मीनाणी साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठंदा ब्रेक।